वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जिन इदारनि इमरान ख़ान खे पालियो हुन उन्हनि ख़िलाफ़ ज़हर उगाचणु शुरू कयो। संदसि लाइ पाकिस्तान खां वधीक पंहिंजी ज़ात अहम आहे। लाहौर में यूट्यूबर्स सां ॻाल्हाईंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सऊदी अरब में चीन पाकिस्तान जा पुराणा दोस्त आहिनि। ॿिन्ही मुल्कनि हमेशह ॾुखियनि हालतुनि में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे, पर इमरान ख़ान ॿिन्ही मुल्कनि सां लाॻापा ख़राब करे छॾिया आहिनि। हुननि जो चवणु हो त सऊदी अरब वज़ीर-ए-आज़म जी हैसियत में इमरान ख़ान खे 14 या 18 करोड़ जी क़ीमती वाच तोहफ़े में ॾिनी। इमरान ख़ान तोहफ़ो विकिरो करे पैसा पंहिंजे खीसे में रखिया। हुन जो चवणु हो त इमरान ख़ान तोहफ़ा विकिणी तोहफ़ा ॾींदड़ मुल्क जे सरबराह जी तौहीन कई। इमरान ख़ान तोहफ़नि खे तोशाखाने में जमा कराइण खां अॻु विकिरो कयो ऐं बाद में जो हिकु हिसो तोशाखाने में जमा करायो। वज़ीर-ए-आज़म चयो आहे त मूंखे जेको तोहफ़ो मिलियो आहे उहो इमरान ख़ान जी वाच खां बि महांगो आहे, पर मूं उहो तोहफ़ो तोशाखाना में जमा कराए छॾियो आहे। इमरान ख़ान जे लांग मार्च बाबति पुछियल सवाल ते शहबाज शरीफ़ चयो आहे त उन वक़्त बि इमरान ख़ान सां गॾु माण्हू हूंदा, हिटलर सां गॾु बि माण्हू हुआ। हिटलर जर्मनी जी मईशत खे तब्दील कयो ऐं कमु करे ॾेखारियो ऐं पोइ पंहिंजनि हथनि सां सभु कुझु तबाह करे छॾियो। शहबाज शरीफ़ चयो आहे त हिटलर कमु कयो, पर इमरान ख़ान 4 सालनि में कुझु बि नाहे कयो। इमरान ख़ान तव्हां जलसनि में पंहिंजी कारकर्दगीअ जो ज़िक्र नथा करियो, सिर्फ़ चोर ऐं डाकू चवंदो थो रहे। हुननि चयो आहे त इदारे सोचियो हूंदो त हू इमरान ख़ान जी हिमायत कनि था। थी सघे थो त पाकिस्तान जूं हालतूं सुधरी वञनि, पर जंहिं इदारे इमरान नियाज़ीअ खे पालियो हुन उन ख़िलाफ़ ज़हर उगाचणु शुरू कयो। ॾाइण बि 3 घर टारे हमला कंदी आहे, पर इमरान नियाज़ी पाक फ़ौज ते सिधा हमला कया।